कवनानिक सब तेरी बनियाई, सब तेरी बनियाई, तेरी बनियाई, तेरी बनियाई, तेरी बनियाई, तेरी बनियाई। अच्छा सभी मिली करें गुरबाणी साहब जो शब्द पढ़ता है सभी को संगत प्यार से चवराइंदा छा कोई नाम न जाने मेरा, कोई नाम न जाने मेरा, सभी चाहता कोई कोई नाम न जाने मेरा, 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 कवनानिक सब तेरी बनियाई, सब तेरी बनियाई, तेरी बनियाई, तेरी बनियाई, तेरी बनियाई, तेरी बनियाई, कोई सारे पढ़ो। कोई नाम न जाने मेरा, कोई नाम न जाने, कोई नाम न जाने मेरा, तुझ आगे अरदास हमारी, जीव पिंड सब तेरा, सारी लोगों तुझ आगे अरदास हमारी, जीव पिंड सब तेरा, कहो नानक सब तेरी बनियाई, कोई नाम न जाने मेरा, कहो नानक सब तेरी बनियाई, कोई नाम न जाने मेरा, कहो नानक सब तेरी बनियाई, तेरी बनियाई, तेरी बनियाई, कोई नाम मेरा कोई नाम न जाने, कोई कोई जो सभी मिलकर एक मिनट माइक्रो नाम जो संकीर्तन करना से ऐसानो साथ सभी मिलकर मीठी मीठी ताड़ी बजाए करे सतनाम की दुनिया में सभी जुड़ी हो जाते सभी को सत्यनाम 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 जी वाले करो वाले करो वाले करो, सत्यनाम 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 जी, नाम सतनाम सतनाम,
जय साईं जो 3 ॼाणा असां भंडारो खाधो आहे 3 ॼाणा छो 5 ॼाणा खाधो आहे हिन बार तो भाई भाउ हितेश जी शादीअ जो बि भंडारो लंगर डिनर पार्टी खाधीसीं हा चओ या न हा वरी 3 ॼाणा मिली करे असां माल खाधा आहियूं बिल्कुलु हा असां साईं जो मिली करे शुक्रानो ज़रूर कंदासीं ओ शुक्र करा मेरे बाबा तेरा शुक्र करा शुक्र करा शुक्र करा मेरे बाबा मैं तेरा शुक्र करा शुक्र करा तो सलगिया तोड़ के भाइया तेरा शुक्र करा अजो साईं जो मिली करे सभी मिली करे शुक्रानो चौंदासीं कीअं दरबार बुलाया सभिनी खे यादि आहे सभई छा चवंदा दरबार बुलाया चरणा विच लाया मुझको अपनाया दोषानु भुलाया धीरज उपजाया देखे न जगाया सन पार लगाया शुक्र करा शुक्र करा मेरे बाबा तेरा शुक्र करा शुक्र करा मेरे बाबा तेरा शुक्र दोस्तों असांजे साम्हूं असांजा साईं जन उथी बीठा आहिनि बाबा तव्हां संगत खे वेझो त आणो था हा थोरो घणो किसकी चओ पर ॾिसो जंहिं घड़ीअ जी मूंखे इंतज़ार हुयो उहो घड़ीअ साईं मूंखे पाण ई ॾेई छॾियो बाबा ॿई पंहिंजा हथ मथे ते कयो संगत जे मथां तव्हां छो था हथ मथे कयो मां साईं जन खे थो चवां साईं जन असां सभिनी जे मथां आसीस कनि था असांजी आसीस त बाबा तव्हांजे मथां सदाई आहे बाबा बाबा ॿई हथ मथे ते कयो साईं जन जा ॿई हथ मथे सभई हथ जोड़ींदा साईं जन खे ऐं छा चवंदासीं चटा ने पूछा तारो से तारो ने पूछा नजारो से चटा ने पूछा तारो ने पूछा नजारो से सबसे प्यारा कौन है बाबा मेरे बाबा मेरे बाबा सभी चलो चटा ने पूछा तारो ने पूछा नजारो सभी चलो भाई माता में वोट न तो बुरा पर सपोर्ट न दो ना मुझे भाई सभी ना भैया तो मिठे मथे सभी ना भैया तो मथे मुझे उतारो वो चटा ने पूछा तारो ने पूछा नजारो से चटा ने पूछा सबसे प्यारा कौन है सभी बोलिए बाबा मेरे बाबा मेरे बाबा दरबार निराले रुतबा तेरा आले वो तेरी शान निराले तो बदे नु संभाली वध दे खुशहाली बहनों को संभाली दरबार निराले है स्वर्ग तो प्यारे शुक्र करा मेरे बाबा तेरा शुक्र करा
अॻियाणी त सभु को निभाए पर पिछाड़ी ॻाल्हि सम्झ में अचे पई अॻियाणी त सभु को निभाए पर पिछाड़ी कौन छो जो बाबा जेॾी महिल कोई मिजमान साईं मुंहिंजा शादीअ में जेॾी महिल न कोई मिजमान ईंदो आहे त हुनखे वठण वारा 10 ॼणा पहुची वेंदा आहिनि पर साईं छॾण जे महिल साईं मुंहिंजा पाण सम्झो था मां तव्हांखे नथो चवां सोनू भैया मूंखे थो ॾिसे पियो असांखे त करण हलंदा मूंखे त चङो हैप्पी हलंदो आहे न भई मां हुन लाइ थोरी थो चवां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां त भई अॻियाणी त सभु को निभाए पर पिछाड़ी जेको निभाईंदो आहे न चवंदा आहिनि भई 100 वञे पर सिक न विञाइजे 1000 वञे पर हुक न विञाइजे छा चयोसीं 100 वञे पर सिक न विञाइजे 1000 वञे पर हुक न विञाइजे लख वञे पर लक्षण न विञाइजे लख वञे पर लक्षण न विञाइजे करोड़ वञे कंहिंजो कुर्ब न विञाइजे अम्मा यादि रखिजो चाहे शादी पार्टी में वञो चाहे कंहिंजे घर वञो उतां जो अगरि पाणी पियो था न उतां जी नुक्स कॾहिं बि न कढंदा छा कयो वई मां मंझि भैया हल्का कॾहिं बि करोड़ वञे पर कंहिंजो कुर्ब न विञाइजे छो जो जेको घोट पीअंदो आहे न मां जंहिं वटि बि शादी हूंदी आहे उहो पंहिंजी सालनि जी महिनत मां 2-3 ॾींहंनि में लुटाए छॾींदो आहे मां इहो ध्यानु कजो ऐं असां जो वेंदा आहियूं उन्हनि सालनि जी महिनत ते 2 मिंटे में पाणी फेरे ईंदा आहियूं सभु हुयुसि बसि पापड़ न हुयुसि छा न हुयुसि हाणे पापड़ 200-250 रुपए किलो जे करे असां 20-25 लिखे किलो के असां बाबा चवण जो मक़सदु मतिलबु जंहिं बि दर जो खाइजे न करे हुनजी गिला न कजे हुनजो कुर्ब मञिजे तो साईं तो मुंहिंजो अन्न जल तो हिते मुंहिंजो लिखियो साईं तुंहिंजा लख लख शुक्र आहिनि साईं तो मूंखे खारायो आहे त किरोड़ वञे पर कंहिंजो कुर्ब न विञाइजे अरब वञे पर अकुल न विञाइजे छा साईं अरब वञे पर अकुल न विञाइजे हा भले ई तव्हां माफ़ कजो अजमेर निवासियो या हिते जेतिरा बि पढ़ियल लिखियल वेठा हुजो भले तव्हां MBA कई हुजे या MCA कई हुजे या कुझु बि डॉक्टरी पढ़िया हुजो पर जेसि ताईं जनरल नॉलेज तव्हांखे न आहे न प्यारी साथ संगत हा तेसि ताईं इहा किताबी ज्ञान सभु फालतू आहे जनरल नॉलेज ॾाढी ज़रूरी आहे पोइ साईं हिकिड़ो साईं मस्त माण्हू राति जो कंवरराम कॉलोनी मां भगत ॿुधी पियो मोटे पियो कार हलाईंदे 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 फाई सागर आहे न रोड कहिड़ो आहे हिते खॾा खुबा ॾाढा आहिनि उते हुनजी कार खां अटकी पई हाणे अटकी जो पई त कार थी वई पंचर कार छा थी पई अम्मा विच ते पुल पवंदी आहे चकाई ईंदी आहे न पुल जो नालो छा आहे काका जेको बि खणी चओसि भला उते पुल ते पई कार अटकी हाणे कार जो अटकी पहियो जो फाथो त पहियो हिकिड़ो थी वियो पंचर हाणे पहियो जो पंचर थी वियो राति जो टाइम उहो काको पियो मुंहिंजी हाणे मां काॾे वञा सोच वीचार में पइजी वियो आख़िरकार चई स्टेपनी कढां त सही स्टेपनी कढां जल्दी जल्दी टायर त चेंज कयां अञा स्टेपनी कढे पियो कढण वेठो अञा टायर पियो चेंज करे एतिरे में हिकिड़ो राजस्थान में वेठा आहियूं हिकिड़ो माण्हू आयो साईं कीअं ॻाल्हाईंदा आहियो राजस्थान में साईं थोरो ॻाल्हायो त ॿुधायो मूंखे न ॻाल्हाइण ईंदो कीअं ॻाल्हाईंदा आहियो भाई राजस्थान में असांजे बुंदेलखंड में तो और भाई का हाल चाल है का हुई गयो भैया उन भी चीज काके बाबा कुछ न थियो टायर पंचर थियो गाड़ी को टायर पंचर होगो का करा पाए बदल में का करे तुम बताओ अञा एतिरो पाण में ॻाल्हाइनि पिया त जेके न टायर मां जेके नट खोलिया हुई उहे धीरे धीरे नट सभई उन पुल में अमा किरी पिया अरे हाणे छा कयां सारे नट 3 नट त आख़िर जीअं तीअं विया हिकु नट काके के हथ में को बची वियो हुयो हिकिड़ो नट बची वियो अची करे हुन राजस्थानी खे वठई कि मां ई फाथलुसि तो वञा मूंखे फासाए छॾियो तुंहिंजे राम कण में तुंहिंजे ॻाल्हाइण में मुंहिंजा नट हेठि किरी पिया फाई सागर रोड ते मोबाइल में नेटवर्क बि गायब हाणे राति जो टाइम 2-2:30 लॻे मां वञा काॾे हाणे हिकु नट मुंहिंजे कहिड़े कम जो
अरे जी चिंता छो तो करी काका चिंता छो तो करी अञा ईअं ई ॻाल्हाइनि पिया त चोथो नट बि काके खां अल्लाह हाणे त काके चयो वया हाणे बाबा कमु जी काका तूं चिंता छो तो करी मां वेठो आहियां न तूं को चिंता न कर हिकिड़ो हाणे कमु त कर हिकिड़े चके में घणा नट थींदा आहिनि काके हिकिड़ो कमु चयोसि हिकिड़ो कमु कर हिकिड़ो नट त तुंहिंजो किरी पियो आहे काई ॻाल्हि कोन्हे मां त तोखे ॻोल्हे ॾियां बाक़ी हिकिड़ो कमु कर ॻोल्हे न मिले छॾो न खे हाणे तूं हिकिड़ो हाणे कमु कर जेके बाक़ी जेके टई जेके टायर बचा आहिनि पोइ हाणे हिकिड़ो कमु कर हुन मां हिकु हिकु नट त कढ न भाई टिनि टायर मां हिकु हिकु नट कढी त टिनि टायरनि में घणा घणा नट बचिया ॾाढा सियाणा वेठा आहियो हा टे नट बचिया उन काके बि छा कयो जेको राजस्थानी काको हुयो उन काके बि छा कयो जो हुन हिकिड़े फीते जा जेके 4 नट किरी पिया हुया टिनि नटनि मां टिनि फीतनि मां हिकु हिकु नट कढी चोथे फीते में उहो टई नट खणी फिट करे छॾियईं हाणे टई नट जो फिट करे छॾियईं गाॾी अॻिते वधंदी हा या न उन लाल साईं जे नाले ते ताड़ी न वॼाईंदो तव्हां इहा ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में ईंदी जेके थोरी घणी जनरल नॉलेज हूंदी प्यारी साध संगत जेॾी महिल न उहो सिंधी काको अटकियो हुयो पढ़ियल लिखियल बि ॾाढो हुयो इंजीनियर कयल हुयो पर हुनखे छाजी कमी हुई अकुल जी कमी हुई हिकिड़ो गांव वारो आयो ऐं अची करे 3 फीथनि मां हिकु हिकु नट कढियईं हाणे 4 फीथनि में घणा घणा नट थी विया चई हाणे काका जॾे वञो अथई अजय नगर वञो अथई अजय नगर वञ पुष्कर वञो अथई पुष्कर वञ हा भले गोविंद धाम में अचणो अथई गोविंद धाम में अची करे जय जयकार वञी करे मना त चवण जो मतिलबु इहो आहे जनरल नॉलेज ॾाढी ज़रूरी आहे अर्ब वञे पर इल्म न विञाइजे तहिड़ी प्रकार सां खाइजे खाराए छा चइबो खाइजे त न त असुल न खाइजे मां उधारी भाॼी आहे इहो ध्यानु कजो संतनि जा भंडारा सां खाऊं था सुठी ॻाल्हि आहे पर अमां ध्यान सां हिकु हिकु कणी जो हिसाब आहे अमां हिकु हिकु कणी जो हिसाब आहे संत जावे ताड़ा तरीफ जुता जरी नाम जो सुमरण कबो अरे नाम जो सुमरण त ठीकु आहे पर सची ॿुधायो जेतिरो साईं जो खाधो आहे ओतिरी सेवा कंदा आहियूं सची ॿुधाइजो भाई साहब सेवा लाइ न चओ असां अचूं बस वेहूं था बस इहा ई बस इहा सुबुह जो बि माई चए साईं 10 रुपए में पलव पायो 10 रुपए में अरदास कयो 10 रुपए में लखन जो लाल जो हाणे कल माई आई के लोनी करण जेॾी महिल सस में पूरो कर थी संत लोनी छो न ॾिनो ॿार खे पर तूं पोइ पैसा मोटाए ॾे अरे मां चयो मामा लोनी चई थी न तो लोनी कोन थी आहे मां हिन नियाणी खे सॾु कर पुट हिन सां ॻाल्हाए हिन जी सॼी लोनी चई कि कहिड़ी चई कि कन्हैया लोनी लाल लोनी अम्मा माई मूंखे छॾो उहा माई आई त कान्हे न कला त चवण जो मक़सदु मतिलबु भाई पलव भले पारायूं अरदासूं भले पारायूं पर यादि रखिजो बिना फीस जे डॉक्टर बि दवा न ॾींदो अथव प्यारी साध संगत भले मतां सम्झो त मां डिमांड थो कयां न हा अर्थ जो अनर्थ न कजो अम्मा जेको पुॼे अम्मा संतन खां अरदास करायूं था न त मां जेको बि बेटा पुॼे ज़रूरी आहे हा या न अम्मा मां त परते ते लिखी रुगो बाबा ईश्वरदास खे ॾींदी आहियां पाणी अरदास करो आहे टको न ॾींदी आहियां ईअं थोरी थींदो आहे हाणे सची ॿुधायो उहा अरदास क़बूल थींदी ॾिसो पाण था चओ मां नथो चवां पियो अम्मा सकड़ी दुआ कॾहिं न सकड़ी दुआ कॾहिं बि न वठी आहे कॾहिं बि कंहिं संत खे कंहिं महात्मा खे कंहिं दरवेश जे दर ते वञिजे त मथो टेकजे त कुझु न कुझु दमड़ो पैसो रखी तंहिंखां पोइ रखंदव न साईं कंदो तव्हांजा कणे मां कंहिं च थींदा अम्मा तव्हां न खाईंदो तव्हांजो पीढ़ियूं बि सदाईं खाईंदियूं रहंदियूं भंडारा भली खाऊं पर उन्हनि भंडारनि खाइण जो अकुल हा खाइजे त खाराइजे न त असुल न खाइजे अहिड़ी प्रकार सां हिन ईश्वर गोविंद धाम सां प्रीत लाइजे त तोड़ निभाइजे न त प्रीत असुल न लाइजे प्यारी साध संगत तन जॾहिं प्रीत रखी त तॾहिं त निहार केॾी जी साध संगत बिल्कुलु होसि ताईं भई जेसि ताईं मुंहिंजी नज़र पई वञे ऐं ख़बर अथव मुंहिंजो सायो बणिजी करे मुंहिंजो परमात्मा मूंसां गॾो गॾु हलंदो आहे मां जॾहिं हलंदो आहियां मुंहिंजो साईं साधू राम साहिब मूंसां गॾो गॾु हलंदो आहे ॾाढा सुहिणा अखर मूंखे यादि पिया अचनि
वो साया बन कर हर पल मेरे साथ वो चलता है। बोली साया माँ बाप के जैसे मेरा ध्यान वो रखता है। बाप के जैसे वो मेरा ध्यान तो रखता है। मेरी आँख का हर एक आंसू अपने हाथ से पोंछे। मेरी आँख का हर एक आंसू अपने हाथ से पोंछे। मेरे कल की मुझसे ज्यादा, मेरे कल की मुझसे ज्यादा मेरा साईं सोचे ऐसा है साईं साधुरा, ऐसा है साईं गोविंद राम। साईं गोविंद राम। हमारा भजन वणे क्यों चालू क्यों पकड़ करिया दर्द करिया फिर दर्द तुमदा केडी सुठी तरह ॾाढी सुठी तर्जनी में हलंदासीं पर ॾिसो घणी माता उतारी मुंहिंजी कोई दर्द ये सभिनी खे सभु ख़बर आहे। सभु कहीं दड़े पिया भजन ॿुधो तो फिर न ॿुधो तो छा पिया चओ। पर ॾिसो साईं जी सिफ़त में असां सभई मिली पिया ॻायूं। वरी दीदी तोखे छा थियो? ओ दीदी रुपया खणंदी वञे तोखे छा थियो? बढ़िया कंदा वञे। हाँ ठीक है ओके कह चो सभी मिल कर मिठे मिठे ताड़े साथ सभी छा चौंदासीं। साया बन कर हर पल में साथ वो चलता है। बोलिए साया बन कर मामा दिल के जैसे मेरा ध्यान वो रखता है। बाबा उनके जैसे वो मेरा ध्यान तो रखता है। मेरी आँख का हर एक आंसू अपने हाथ से पोंछे। मेरी आँख का हर एक आंसू अपने हाथ से पोंछे। ओ मेरे कल की मुझसे ज्यादा, मेरे कल की मुझसे ज्यादा मेरा साईं सोचे ऐसा है साईं साधु, ऐसा है साईं गोविंद राम, ऐसा है साईं साधु। ॾाढा प्यारा अखर कोन्हे लिखिया। अॼु असां म्यूजिक थोरो घटि वॼाए करे छो जो समय असांखे ॾाढो घटि आहे। नंढी नंढी स्टेशन ते न बीहंदासीं, डायरेक्ट वॾी वॾी स्टेशन ते बीहंदासीं। ठीकु आहे न? ताड़ी ताड़ी अचणु खपे। बिन बोले हर कारज अपने आप वो करता है। बिन बोले आपको करता है। बिन बोले हर कारज अपने आप वो करता है। बोले अपने आप को करता है। मेरे दोष भुला कर हरदम माफ वो करता है। मेरे दोष गुना कर दम माफ करता है। जब जब मुझको पड़ी जरूरत एक पल नहीं गवाया। जब जब मुझको बड़ी जरूरत नहीं गवाया। जब जब मुझ पर भीड़ पड़ी है, जब जब मुझ पर भीड़ पड़ी है। जब जब मुझ पर भीड़ पड़ी है, वो तो थोड़ा थोड़ा आया। ऐसा है साईं, ऐसा है साईं गोविंद राम, ऐसा है साईं, ऐसा है साईं। साया बन कर हर पल मेरे साथ वो चलता है। बोलिए माँ बाप के जैसे मेरा ध्यान वो रखता है। मेरी आँख का हर एक
उते ॾिसो कोने में बीठियूं बीठियूं सभु नचनि थियूं पयूं। हा मुंहिंजी ध्यानु सभिनी पासे आहे। भॻवान मूंखे एॾा बि अखियूं ॾिनियूं आहिनि, मां ॾिसां पियो थो। हा ताड़ी अचनि खपे तव्हांखे। छोड़ के अपने मन की चिंता ये विश्वास जगा, छोड़ के अरे सब चिंताओं ने साईं जे मथां छॾे ॾियो। चिंता छॾे साईं जो चिंतन कयो। सचमुच साईं जो अगर में जंहिंजी खां वठी चिंतन चालू थी वेंदो न, पक्को विश्वास आहे जीवन जी हर चिंता असां खां दूर थी वेंदी। अरे जिजो विश्वास हुजे, विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी वो विश्वास न खपे। सती तो चवां प्यारी साध संगत असांजे विश्वास जी जय जयकार आहे प्यारी साध संगत, पर असां अॼु वो विश्वास खोए छॾियो आहे प्यारी साध संगत। पर जिनजो विश्वास अॼु बि साईं जे मथां आहे, सची ॿुधाइजो साईं सभु कम रास कया या न कया। अरे ॿिया त सभु छॾियो, असांजे साम्हूं असांजा साईं जन वेठा आहिनि। साईं जन जा बि ॾिसो केतिरा पलव पातासीं, अरदासूं कयूंसीं, सब बचड़ा बाबा सुख सां मंगिया में पाणिया में ॼाण बाबा अगले मेले न मतलब साल खां पोइ वरी हाँ सब कम बाबा टाइम सां थींदो त सुठो आहे। अगले वरी मेले वरी रखो मालिक ते उन साईं साधू राम जो जन्म ॾींहुं मनाईंदासीं त बचड़े हैप्पीअ जे गोद में हितेश जे गोद में बि लाखीरो लाल पक फेरंदो मां हाथ कयो जिन हाथ कयो उन जे घर में बि आंखों का रंग रंग ये भी खपेरे पूजन मां की क्या बुलाएगा एक न्याणी जणी थी आने न का पोइ बि पुट जणी तो चवबा साईं कंदो वो न्याणी भी पुट जे बराबर है। मां हाथ कयो कडी तो उन जे पुट बाहरो अचे न तकड़ में हाथ लगाया। विश्वास दी गाल है प्यारी सासा। छोड़ के अपने मन की चिंता ये विश्वास जगा, बोलिए छोड़ के अपने मन की चिंता ये विश्वास जगा, तेरा जीवन तुझसे बेहतर साईं संभालेगा, तेरा जीवन तुझसे बेहतर साईं संभालेगा। उसके हवाले कह के कर दे तेरा काम तू जाने, उसके हवाले कह के कर दे तेरा काम तू जाने। साईं तुम्हारी गतमित पोवरी नानक दास अरे जेके साईं जे मथां लाए पाए रखी छॾींदा। हाँ बाक़ी बस वेठो आहे साईं मूंखे पर अरे न चवण लाइ चओ भले पर मञो त सही न मां सब साईं जे मथां लाए पाए हाली त रख जो होगा वो अरे देखा जाएगा, हाली तो साईं जे मथां रख। उसके हवाले करके कह दे तेरा काम तू जाने, उसके हवाले करके कह दे तेरा काम तू जाने। आया है और आता रहेगा, आया है और आता रहेगा, मेरी लाज
जान मांगता बाबा बन के ऐसे वो मेरा दर्द झुकता है। मेरी आंख कमरे के आंसू अपने हाथ से पोंछे मेरी आंख का अपने हाथ से पोंछे। ओ मेरी गलती मुझसे ज्यादा मेरी गलती मुझसे ज्यादा मेरा साईं सोचे ऐसा है साईं ऐसा है साईं जय जयकार जोरदार कदा उन्हनि जी जय जयकार पक थींदी बोलो साईं गोविंद राम साईं की जय बोले वारन जी जय बोले वारन जी छो ताई सेना चंदन तू कब पहुंची भैया मूंखे त लॻे थो बसि इहो दर खोलियो असांखे बि ॿाहिरि कंदव तव्हां लॻे भाई जी त ॾाढी मौज ई मौज लॻी बिल्कुलु मौज ई मौज मां सोचियो अॼु नची कुनी करे साईं जो जनमु ॾींहुं मल्हायूं पर संगत कई काने का नचाईंदी वरी हाणे हिकिड़ो कमु कयो असां ॿई था उथी करे नचो इहो सभु वेठा रहूं ठीकु आहे साईं तो वरी चंदन चंदन हिक ॿिए खे ॻोल्हे त नचो बिल्कुलु बिल्कुलु अदी कीअं हेॾे वो कर अदी भेण कोदी राजा कीअं हा हा ये टूटी दिया छा अरे हाणे से कीअं हिक ॿिए खे सुञाण काई ॻाल्हि भलो ॻोल्हे ॻोल्हे सच मां ॿुधायो मां कुंवार पढ़जी आहे कुंवार पढ़जी आई रेनू काॾे वई याद अची मज़ाला तू ॻाल्हाए मां सॼो ॾींहुं अदी तूं चिंता न कर मां तुंहिंजी ॻाल्हि ते मां ॻाल्हाए मूंखे यादि अची वियो मां मिट माइट इलाही आयल घर में ॾाढा अॻे जा विहांव जेके थींदा मां छा थी ॿुधायो अमां सॼो ॾींहुं वीचारी कुंवार ॻाल्हाए न पई अबा मिट माइट इलाही ॿी राति मिट माइट बदल समय राति जा 4 करे छॾिया वीचारो छोकिरो लॻो पियो शेवा में अमां ॿी राति ॾींहुं वई टियों ॾींहुं जॾहिं सुबुह जो अमां ससु वीचारी चांहि काढे आई चए थी पुत वाह वाह ओ मुदा नादा मुदी पुत मुदी त्वार ताए रखी अरे वाह मुदा साईं गोविंद राम शुक्र तई मुदा मालिक वाह वाह मुदी ससु दिया शुक्र तई मुदा दातार शुक्र तई मुदा साईं हां जेके खेलण का न उन्हनि जी ससुनि जो ध्यानु कजो पंहिंजी तव्हां खेलो न वञो भले तव्हांजी ससु में दिया शुक्र तई मुदा साईं अमा चाहे जो कोपड़ी हथ में मिलियो शुक्र शुक्र बोला पर 100 रुपए पुट तल तो पुट तो खवटी आयो कि देखा पुट ने में बोले तरी अरे बा मजा पैसा जुड़ो सौरो भी मुझो बितो ससु भी मुझी अम्मा कला कल गुजरो वडो डेर आयो दुकान तू काबी जो लाद नकियो मान दिल्ली में त तादे वई अरे बा मजा साईं गोविंदरा मुझो डेर भी बाबा शुक्र तई आज कला कल गुजरो आई वडी कहती ससु के हमी जो था ताजा वाह मुझा साईं मुझी डेरानी भी सौरो भी ससु भी हाणे मूंखे को डप आही कोन हाणे डेर भी तो हाणे कोई डप भी काने डप रुगो हिकिड़े जो आहे कंहिंजो ख़बर अथव छा अमा शाम खां पोइ राति थी वियो छोकिरो बि अबा मिट माइट बि विया हिते सभु ॿुधाए दरवाजो बंदि
सही समझी वेठी आ छोकरो पुछे तो पियो हथ तो ॿुधा तूं तो नालो था तई वाह मुंहिंजा साईं विश्वंभर देव मुंहिंजो घोट बि हाणे त का चिंता आहे छो जो हाणे सभु मितनि जे घर में पहुती आहियां अमां कुंवार जे मां न पई ॻाल्हाए मुंहुं मथे करे चई त मुंहिंजो नालो लेंडू आहे लेंडू हमारे जी कथा जरूर रेणु जी कथा जरूर खणंदा कयो साईं मुंहिंजा बिल्कुलु साईं अमां कुंवार केर हुई बिती हुई तॾहिं न थी ॻाल्हाए हिते न थोरी कुंवार त बिती सचमुच साईं मुंहिंजा जीअं जीअं उन्हनि पितन खे ॻोल्हे लॻो तीअं असां तव्हां हिक ॿिए खे ॻोल्हे लॻो आहे मां सही गुरुमुखनि खे ॻोल्हे लॻो हा जीअं गुरुमुख वेठा आहियो तीअं असांजा संत गुरुमुख आहिनि तीअं संगत बि गुरुमुख संत बि अहिड़ा मिलिया आहिनि जेके होटल में अमां असांखे चऊं त 5 ॾींहं रहणो पवंदो असां 5 ई ॾींहं रही पिया घोड़ फोटू कीर्तन चंद्र जे घरवारी जी अञा रहंदो छा पर चुनाड़े सां अचो त असांजी बि गाॾी आहे मां तंहिंजे करके हाणे ॾिस केॾो सुठो थी लॻे साधू वेठी आई त हा त सचमुच साईं लाइ ॾाढी सुठी पंक्ति मूंखे यादि पई अचे त तेरा मेरा रिश्ता कितना गहरा है हर दम मेरे सर पर तेरा पहरा है तेरा मेरा रिश्ता कितना गहरा है हर दम मेरे सर पर तेरा पहरा है भाव भजन तू रोज कर इनके भरोसे मौज कर भाव भजन तो रोज कर इनके भरोसे मौज कर हर पल मुस्काए दुख मेरे मिटाए मुझे हर पल ये समझाए तू क्यों घबराता है क्यों जी को जलाता है तू क्यों घबराता है क्यों जी को चिंता छॾे ॾियो संत छा हर वक़्तु छा चवंदा आहिनि चिंता छॾे छा कयो अरे परमात्मा तो हर सुख परमात्मा बख़्शिश कयो आहे त असांजे कर्मनि सां अगरि कोई दुख बि अची वञे थो त असांखे परमात्मा जो शुक्र करणु खपे हा या न हाणे हिकिड़ो राजा जो माली हुयो राजा उन मालीअ जे मथां ख़ुशि थी करे उनखे पंहिंजो गार्डन ॾेई छॾी बाग ॾेई छॾी सभई चओ जय श्री कृष्ण उहो माली रोज बाग मां मिठा मिठा मेवा फल कटे करे राजा खे अची खाराईंदो हुयो रोज अची करे कुझु न कुझु फल खणी ईंदो हुयो अॼु मालीअ ॾिठो त अनार बि सुठा तयारु थी विया आहिनि पोइ डिघो नारेल जो वण उहो बि तयारु आहे अंब बि तयारु आहे हेॾा बिल्कुलु ॿिया बि फल तयारु पिया आहिनि ऐं अंगूर बि तयारु आहिनि पोइ हुन माली आख़िर कहिड़ो कमु कयो चई राजा खे घणा ॾींहं थिया आहिनि अॼु अंगूर न खाराइनि अॼु अंगूर थो खणी वञा पोइ माली बि ख़ुशि थी करे राजा वटि छा खणी आयो छा खणी आयो छो तव्हां हुते वियो छा मां तव्हांजो विश्वास थो करे राजा वटि अंगूर खणी आयो हाणे राजा बि हुनजी राणीअ सां को लड़ी वेठो हुयो प्यारी सास लड़ी वेठो त राजा जो मन बेचैन हुयो साम्हूं अंगूर बि मालीअ रखिया माली वेठो हुयो साम्हूं जी राजा ॾाढो ख़ुशि थींदो अंगूर खाईंदो पर राजा जो मन बेचैन हुयो राजा बि छा पियो करे हिकु अंगूर खाए पियो हिकु अंगूर खणी करे मालीअ खे ॿियो अंगूर खाए पियो त वरी हाणे जीअं जीअं अंगूर लॻे पियो पहिरियों त वीचारो माली छिड़के पियो ॾके पियो पर पोइ चए पियो मालिक तुंहिंजा लख लख शुक्र इन राजा पियो चए मां तोखे घणा अंगूर थोड़ा पोइ बि तूं छा थो चई लख लख चई हा राजा तूं मूंखे भले अंगूर हाणे काई ॻाल्हि नाहे छो जो अॼु तव्हांजे बाग में अनार बि हुया अंब बि हुया अगर मां उहे खणी अचां उहे अगर तव्हां मूंखे हणवा था अलाए मुंहिंजो इन करे तव्हां मूंखे अंगूर हणो था त इन करे मां तव्हांजो
तहिड़ी प्रकार सां प्यारी साथ संगत परमात्मा अगर असांखे अंगूर जे रूप में कोई अगर दुख ॾेई बि छॾे न त तॾहिं बि असांखे परमात्मा जो जेके सम्झंदा उहे ई ताड़ी वॼाईंदा, बाक़ी सभु ताड़ी न वॼाईंदा। परमात्मा दुख छो ॾींदो आहे? दुख छो ॾींदो आहे? ओ नौकर हेठि बीठो, मालिक मथे पंजे माड़े ते, मालिक मथां पियो चिल्लाए, अरे अबा ॿुध ॿुध ॿुध, अरे भाई हिते आ, मुंहिंजो कमु आहे, तो मेरे सोनू ॿुधे आ, सोनू हिते आ, काॾे में सेवादारी। सोनू ॿुधे ई कोन पियो। ॿुधे ई न पियो त सेठ कहिड़ो कमु कयो? सेठ हिकिड़ो कमु कयो, मथां हिकिड़ो 10 जो नोट खणी फिटी 10 जो नोट जो फिटी कई त हेठि जो किरो सोनू वेड़े करे खीसे में रखी छॾियो, सोनू पंहिंजे कम में। अरे सेठ वरी 50 जो नोट फिटी, सोनू मथे ॾिसे जो त वरी 50 जो नोट खणी वरी सेठ 100 जो नोट फिटी। उहो ई कमु कई थी, मथे ॾिसां जो पाणी फ्रीअ में मिलंदा त 100 जो बि। हाणे सेठ कहिड़ो कमु कयो? 25 जो नोट फिटी। अल्लाह, वाह भाई साईं, साधू राम, तुंहिंजा लख लख शुक्राना। मथे न पियो न्यारे, अड़े मथे न्यारे, अड़े मथे रो न्यारे जो नोट खणी 500 जो वरी खीसे। हाणे सेठ खे गुस्सो सेठ एतिरो पथर कयो, छा कयईं, काॾे कयईं, ॿुधायो न? ईअं जो पथर फिटी कयूं, हुनखे पुठीअ ते लॻो, पोइ मथे न्यारी न न्यारी मां। हाणे ज्ञान सिखो, ज्ञान सिखो। परमात्मा असांखे सुख ॾाढा ॾे थो, सुख ॾिनो परमात्मा, परमात्मा जो सिमरन न कयो, सुख ॾींदो वियो। जीअं हो सेठ उन नौकर खे 50, 100, 200, 500 ॾींदो वियो, पर वो नौकर मथे न पियो ॾियारे न। ऐं जॾहिं पत्थर लॻो तॾहिं त दुख में सिमरण सभु करे, सुख में सिमरण करे, और पैर जे मथे न्यारिया त पत्थर लॻे सां छा थो चई ॿुधाए दादा? हा साईं, छा हा सम्झो बि न, हा करे छॾे। पैर जे करे न्यारिया मथे त पत्थर न लॻे सां। मां सुखनि में जेके सिमरण कंदा आहिनि उन्हनि जी आॾो कॾहिं दुख न ईंदो आहे। जिसके ज़रूर पर तू स्वामी समझ में आई है, जिन जिन दाढ़ी उठाई उनकी समझ में आई। वाह पहिरा अजो भाई समय की सुई अॻिते खिसकंदी थी वञे पई साईं मुंहिंजा, पर अॼु मूंखे साईं बंदि करण लाइ चवे छो थो? टाइम मिलियो ई कान्हे, मां ॻाल्हायो ई कान्हे, कुझु ॻाल्हायो ई कान्हे। छो तव्हां मूंखां अलॻि आहियो छा? न पुट मुंहिंजा, मां अलॻि पहिरियों त कोन हुयुसि, पर हाणे जॾहिं खां कुंवार आई आहे मां ॻाल्हाईंदो आहियां। साईं संभाले ॻाल्हायो, फेसबुक लाइव तो हले वठो साईं। भले हले त हले, मूंखे छा कंदो? हिते का सची हो, मां भला हिते सूरत न सल्या त काथे त घर बि नथो ॻाल्हाइण बि त हिते त ॻाल्हाइण बि न। अमा सम्झायो न था, अमा तव्हांखे लॻे थो मां अहिड़ो आहियां? ॻाल्हाए ते तूं ॿुढो थी वई, हाणे छा ॻाल्हि ॿुढो, मां ॿुढो थी वियो, ॿुधायो न था? अमा मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ई नथो ॾे, काई ॻाल्हि। ॾिसो असां तव्हांखे ईअं पिता पुट जी जोड़ी बाबा आसीस कयो, या सलामत रहे तव्हांखे सॼे ईअं खिलाईंदा रहियो, साईं जा भॼन ॿुधाईंदा। न्यूयॉर्क अमेरिका में थे चओ हा, माई चई थी अजमेर में थे, तव्हां मिठी मिठी पंक्ति जेका मूंखे यादि आई, जल्दी जल्दी मां पूरी कयां साईं जा। तेरा मेरा रिश्ता कितना गहरा है, हर दम मेरे सर पर तेरा चेहरा है। तेरा मेरा रिश्ता कितना गहरा है, हर दम मेरे सर पर तेरा चेहरा है। भाव भजन तू रोज कर, मेरे भरोसे मौज कर, भाव भजन तू रोज कर, मेरे भरोसे मौज कर। हर पल मुस्काए दुख मेरे मिटाए, मुझे हर पल ये समझाए, तू क्यों घबराता है, तू क्यों जलाता है, तू क्यों घबराता है, तुझे तो जलाता है। सत्संग में
तो क्यों घबराता क्यों जी को जलाता सभी जाओ तो क्यों जय हो दुनिया मेरा न्याय कहीं कर पाएगी सुख में दुख में मुझको सिर्फ रुलाएगी दुनिया मेरा न्याय नहीं कर पाएगी सुख में दुख में मुझको खूब रुलाएगी इनसे कभी न कुछ बोलना भेद न अपने खोलना इनसे कभी न कुछ बोलना भेद न अपने खोलना मुझे जीना सिखाए दुख मेरे मिटाए मुझे हर पल ये समझाए तो क्यों घबराता क्यों जी को जलाता समझ जाओ तो क्यों घबराता तुझे को जलाता है सच सच में आए सच सच में गए गुरु ये समझाए मुझे हर पल दिल बता तो घबराता तुझे घबराता तुझे घबराता प्यारी सास जो परिवार को टुकड़ी सब कुछ जय जय लगा सतगुरु की निगाह हो जाए प्यारी सास ने सत्संग चरणन में बैठी आज धन बाबा से साधुराम साहब जो धन को सो संगत बना रही इन संगत जे आलो करे को दुख इंदो ही काना मता दिनरो की कारा पड़ी रही अदब जो दाता संगत आबाद अरे जे साईं जे जन्म ॾींहं में तव्हां वेठा आहियो जे साईं जे तमाम पिड़ में वेही करे साईं जा जन्म ॾींहुं मल्हायो था कंदो मुंहिंजो इहो ठारू शाह वारो साईं साधूराम साईं तव्हांजे बचड़नि जा जन्म ॾींहुं मल्हाईंदो सोई सोई देव है नानक दास मुख तेजो बोले अरे असांजे गुरुनि जी देर आहे प्यारी सास जण वारो त देर आहे थोड़ी भी मां गायो त वठी वठी तूं थकंदे पर ॾेई न थकंदो राम यो गायो आया न याद है कि न वठी वठी तूं थकंदे पर ॾेई न थकंदो राम संभ सखा जो आई मुंहिंजो साईं साधू सतपद संभ सखा जो आहे साईं जे दर ते बरकत मिले थी हिकिड़ो अंतरो ॻाए रखे समय आहे साईं समय जीअं जीअं साईं साईं अठे ताईं हलाइणो न केसि ताईं हलाइणो अॼु त वरी चिंता ई न आहे अॼु त वरी साईं जन अहिड़ो सिस्टम करे छॾियो आहे जो ॿाहिरि तव्हां वेंदव तव्हांजी रोटीअ जो बॉक्स तयारु पियो आहे वठ जो हिकु हिकु दया करे ॿ रखणी दया अमां मां आयो हिकिड़ो ईअं लिकाए करे वरी हथ में कंदा मूंखे ख़बर ॾाढो तव्हां नज़रूं रखंदा आहियो उन छो अञी आई छा संत चढ़ को मज़ाक आहे छा संत चढ़ प्यारी सास ते ॾाढो ॾुखियो आहे हर पासे नज़र माताऊं गॾु रवां 200 जो नोट पूरे ॾाढे रखी करे माई 500 रुपया खणी वई मां ॾिसां पियो थी छा आहे थोरी तूं ॻाए अरे बाजू में तूं कारो मोती करी छा कयो थी माई सभिनी सां कंदी आहियां तोसां कयो त छा आहे हली वई मां को सोचम वीह खणो न मूंसां ज्यादा अंदर सारी चढ़ी खुदा खणी वई ने मां भाई के गोले गोले तक मिले ई कान इते न हूंदी आहे भाई साईं ये तो तव्हांखे चर्चो था पर यादि रखिजो प्यारी सास संगत कर्मी खां पोइ आपणी
कर्म आए न कर्म घूमी घूमी ईंदो ज़रूर आहे। थोड़ा ॾींहं पहिरियों व्हाट्सएप ते हिकिड़ी कहाणी आई, शायदि सभिनी पढ़ी बि हुजे, त सेठ सॼो ॾींहुं हुनजो धंधो को सुठो न थियो, दुकान जो शटर हेठि करे पियो, पर अचानक हुनखे गुस्सो आयो। शायदि थी थो सघे तव्हां इहो मैसेज तव्हां व्हाट्सएप ते ॿुधो हुजे पहिरियों। पर भी चए तो साईं हाणे शटर हेठि कयूं साईं, मगर कयूं दुकान हिकु त धंधो न थियो आहे, मथां तोखे शटर हेठि करण जी लॻी पई आहे, तोखे दुकान बंदि करण जी लॻी पई आहे। सेठ भी कई हम न तम जोरदार हिकिड़ी नौकर खे मंझी त हा जोर सां चो की चपाट एॾी लॻी। अल्लाह जो माण्हू नौकर भी जल्दी जल्दी रात थी दुकान मंगल करे हाणे किथां साण कढे पई। हाँ सची ॿुधायो न, सेठ खे सेठ त आहे, हुनखे चमाट कीअं हाणे, आख़िरकार जल्दी जल्दी पंहिंजे घर आयो, घरवारीअ जीअं जो दर खोलियो जो ताऊं ते हुयो छा अमा ठकान चपाट वर पंहिंजे घरवारीअ खे हे छा आहे बेड़ा तता जो दुकान ता कसरू घुमा कढो। हाँ चंदन बिड़े पंहिंजे जाल ता कसरू घुमा कढो। मुझे मुझे छो पया ना संगत के तो ताऊ यार माण्हू हथ बाबा वे कोण बाबा के तो ॿुधायो माण्हू हथ जो ई पोइता पवंदो आहे, सनान करे पोइता पवंदा आहियो। हा यार देखो मां ठीक आहे नथो ॿुधायो त भाई जी जो घरवारी हाणे मुंहिंजे मर्द खे कीअं चमाट हणा, घरवारी भी आई, मर्द खे कीअं चमाट, घरवारी भी जल्दी जल्दी आई, वॾो पुटु वेठो हुयो, वॾो पुटु चए तो मम्मी मम्मी जल्दी फुल्का पचाओ, मेरे को बहुत भूख लगी। एक तो पापा ने मेरे को चमाट मारी, मेरे को भी फुल्का चाहिए, उन भी खणी छा कयो वॾे पुटु खे मूंखे जो मारे मां छा कयो बेड़ा फुल्को घुरती मूंखे क्रोध न को पिया, तोखे फुल्के जी लॻी पई आहे। हाणे वॾो पुटु कंहिंखे चमाट हाणे अरे ताऊ हुयो भाई मां काॾे वञा सो ॿुधल अथव छा, नंढे भाउ वो वीचारो पढ़ी पियो, हुन चई भैया आओ बैठो तो जी बैठो बैठो खाई गया जोर सां वॾे भाउ नंढे भाउ खे कंहिंखे हाणे हाणे नंढो भाउ वरी कंहिंखे हाणे नंढो भाउ बि जल्दी जल्दी घरां रुसी करे जो निकितो, साम्हूं हिकिड़ो कुतो पियो अचे, जी जो कुतो पियो अचे त नंढे भाउ बि छा कयो, पत्थर खणी करे जोर सां ठका कुते बि खणी डुक पाती, पोइ डुक पाईंदे 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 कुते हिकिड़े माण्हूअ खे थी चक पाती। ऐं ख़बर त वो माण्हू केरु हुयो, अल्लाह मां काॾे वञा, सभु तव्हां मथे वारे असां हेठि था बाबा हाणे हिननि खे मथे करे विया छा बाबा, सभु कुझु तव्हांखे ख़बर पइजी वई आहे, तव्हां वञो काॾे छा कयो छा त सची ॿुधाइजो प्यारी साथ संगत, सेठ कंहिंखे चमाट सुबुह जो हई, नौकर कंहिंखे हई, ज़ाल कंहिंखे हई, वॾे पुट कंहिंखे हई, नंढे पुट पत्थर कंहिंखे हयो, उते चक कंहिंखे पातो, सेठ माना उनजो कर्म उनखे करणी आहे पोइ अपनी अहिड़ी प्रकार सां पंहिंजी साथ संगत कर्म प्रधान विश्वर चिरागा जो जस करहि सो तस फल चाहे। अॼु दिल जे अंदरि उमंग त ॾाढी थी अचे पई भई हे बि ॿुधायूं हे बि ॿुधायूं, अलाए बाबा जे दरबार में अलाए कहिड़ी रहमत आहे ख़बर नथी पए, हिते वेंदा आहियूं त रस्ता इलाही पूरी वेंदा आहिनि। मूंखे नथो लॻे कि शायदि वैकुंठ हिन खां मथे को हूंदो प्यारी साथ संगत, हिते श्री ईश्वर गोविंदा वैकुंठ जो द्वार थो लॻे, और सचमुच ॾाढा सुहिणा अखर लिखिया, जंहिंजी कृपा सां हर सुख हर आराम उहो अजमेर वारो ईश्वर गोविंद धाम, जंहिंजी कृपा सां उहो अजमेर वारो ईश्वर गोविंद धाम। वरी तव्हांखे सूरत जी पई आहे ॾिसो सुर लॻायो अथव त काको उथी बीठो आहे, ॾिसो तव्हां साईं बसि हाणे साईं अचो तव्हां खे अचो साईं जय हो त अचो मिठो मिठो ताड़ियुनि सां गॾु हथ तो जोड़ियो साईं अचो बोड़ी कराईंदो आहे न त वीचारो बोड़ी 500 खां घटि कराईंदो ई कान्हे, ॾिसो बराबरि 500 जो आहे या न।
वाह ताली बजाओ ताली और चल ग्राहक आता और इतना इधर देखा जगती कृपा सागर सुख हर आराम आओ वो अजमेर आयो ईश्वर गोविंद नाम आओ जगती कृपा सागर सुख हर आराम वो अजमेर आयो ईश्वर गोविंद नाम आओ विनती कृपा सा जग रंग दे मुस्कान आओ साधु राम प्यारा तुझी शान निराली आहे तुझी शान निराली आहे ओ साईं गोविंद राम प्यारा तुझी शान निराली आहे समझो गोविंद राम प्यारा तुझी शान निराली आहे फिर कंवर नगर में साईं रुत बोत जो आली आहे हिन कंवर नगर में साईं रुत बोत जो आली आहे जग जी कृपा सागर मुश्किल आसान जग जी कृपा हर मुश्किल आराम जग जी कृपा सागर मुश्किल आसान वो तेरा साधु राम गोविंद राम साधु राम सुनिए तुझे नगर की शोभा सारे संसार में आगे सारे संसार में आगे तुझकी वो सारे दुनिया कोई तो रोटी मारे तुझकी वो सारी कोई तो रोटी मारे जो साथ मोहन की जोड़ी सुख की जोड़ी राम गंगा के मिलाद सुख की जोड़ी राम
ॿ मिंट दीदी ॿुधां वीचारो तड़फनि पयूं थियूं। ॿ मिंट भले हुननि खे पिंजरे मां ॿाहिरि कढो न। ॿ मिंट भले उहे नचनि भाई हाथ कयो न तव्हां थोरी थोरी सी जॻह तव्हां ॿुधो न ईअं कोई वेंदो ई न ऐं साईं जन तेसि ताईं पार्सल चालू न कंदा तेसि ताईं पलव न पवंदो। पार्सल वारा सेवादारी हिकु बि पार्सल न विराइजो। हा जेसिताईं बाबा जन आज्ञा न कर। साईं राम भैया तव्हां थी वियो तव्हां न वियो तव्हां भाई साहब राम भैया बीठो बीठो हुजो बीठा हुजो बीठा हुजो। छा थी वियो यार? हा अचो हिन पिंजरे मां थोरो थोरो ॿाहिरि निकिरी जो दीदी खे निवेदन अचो अचो साईं गौतम साईं थोड़ी थोड़ी जगह ॾियो न साईं जा थोड़ी सी जगह ॾियो बिल्कुल। हाँ हाँ दीदी सब चिंता न कयो सब सन्यूं सन्यूं दीदियूं आहिनि अची वञे जगह में समाइजी वञे काई ॻाल्हि नाहे। अचो भाई हितेश भैया बि ईंदो नम्रता भाभी बि ईंदी असांजो सोनू भैया नंदनी भाभी असांजो हैप्पी भैया ऐं ज्योति भाभी टई असांजो नयूं ऐं वेटा वरी असांजी दुबई वारी दीदी असांजे पिंकी भैया जी क्या बात है काजो सभी मिली करे 1 2 3 4 We
जन्नत खूब नचे थी पर घोट राजा ही बैठो है अजो इन महफिल जो घोट राजा केर आहे असा जो साईं बाबा साईं ईश्वर दास साईं साईं उठी में बियो ना ओ मुंजा साईं बाबा साईं आशीष हाने तेस ताईं असां न नचंदा से तेस ताईं असां जो घोट राजा उठी न बीहंदो इस घोट राजा कीअं असां साईं भाई जोरदार ताड़ी न वजायो मुंहिंजे साईं जे नाले ते ओ जंग जंग जी बाबा ईश्वर दास असांजी गुरु माता जा अचे तो जो बाबा ये गुरु माता ही आए जिन असांखे सोनू ऐं हैप्पी जहिड़ा हितेश जहिड़ा बचड़ा असांखे ॾेई ॾेना आहिनि भाई देखो ये जोड़ी पंजे गाड़ी पे पई मौज मचाए ये जोड़ी ॾाढी वणी ॾाढी सुठी ये जोड़ी पंजे गाड़ी पे पई मौज मचाए असांजो साईं गुरु माता रोशन
दीवानी बन जाऊंगी मैं साई की दीवानी बन जाऊंगी दीवानी बन जाऊंगी मैं सारी बन जाऊंगी तमाई केक भी ईंदो केक जो भोग जो समय लगाईंदासीं पर केक उन्हनि खे ई मिलंदो जेके पंहिंजे जॻह ते उथी बि नचंदा चंदन जेके बीठा आहिनि उन्हनि खे त केक हजम थी वेंदो हा छोकया परवास वेठो पाण भरी तो बदार सतगुरु वेठो छोकया परवास सतगुरु वेठो पाण भरी तो बदार सतगुरु वेठो असांजा साईं पंहिंजे सुहिण हथनि सां केक जो भोग लॻाईंदा छो जो असांजी सनातन संस्कृति में हमारी हिंदू संस्कृति में केक काट कर नहीं मोमबत्तियां बुझाकर नहीं हमारी सनातन संस्कृति में भोग लगाकर और मोमबत्तियां जगाकर जन्मदिन मनाया जाता है। प्यारी साध संगत असांजा साईं पंहिंजे पवित्र हथनि सां आयल सर्व संतनि सां गॾिजी करे असांजा गौतम साईं असांजा राजकोट वारा असांजा अर्जुन साईं असांजा सोनू भैया जोरदार ताड़ी ऐं छा चवंदासीं बार बार दिन ये आए बार बार दिन ये थोड़ो थोड़ो अम्मा थोड़ो इन पे असांजे बेड वारे भैया खां थोड़ो परे थे लेकिन आसे पासे में ग्रेट लॻंदो तो थोड़ो परे थे ये परे नथा तो ग्रेट जे नाले खां मथां परे थी वञो साईं साईं हा याद आ साईं याद त अचो समय मिली करे असां साईं खे चवंदासीं जेसि ताईं साईं केक जो भोग पिया लॻाइनि सभई असां साईं खे चवंदासीं छा हो दिल मेरा हर बारी कहने को बेकरार क्या साईं से प्यार साईं से प्यार सोनू से प्यार साईं से प्यार
भाई एक मिनट बीहो सभई ॼणा पंहिंजे पंहिंजे स्थान ते पंहिंजा कन खोले पंहिंजूं अखियूं खोले पंहिंजो दिमाग़ खोले पंहिंजी आत्मा खोले इहो अनाउंस ॿुधी वठो अॼु कहिड़ी तारीख़ आहे 23 अप्रैल आहे अचण वारी मईअ जी 19 तारीख़ 20 तारीख़ 20 मई असांजे परम पूजनीय बाबा साईं ईश्वरदास साहिब जो जनम ॾींहुं इन ईश्वर गोविंद धाम जे ॿाहिरि रोड ते वॾो टेंट लॻाए करे बाबा जो जनम ॾींहुं ख़ुशियुनि सां मल्हाईंदा सरकारी शासन भाई ज़ोरदार ताड़ी ॾियो वञो बाबा ॿियो असांखे छा खपे कारी संगत जो अहिड़नि महापुरुषनि जो जनम ॾींहुं असांखे मनाइण लाइ असांजे कोई ख़र्च लॻे थो छा असांजे कुझु घरां वञे थो छा एकारी असांखे भंडारो खाइण लाइ मिलंदो कारी संगत त अचो अहिड़नि सतगुरनि जे श्री चरणनि में नतमस्तक थींदे हेॾा इहो नंढड़ो सो ॿार आयो आहे भाई खुशहाल दास कंहिंजो खणी आया आहियो पंहिंजो ई आहे पर तव्हांखे इहो तेसि ताईं वापसि न ॾींदासीं जेसि ताईं ॿियो न खणी ईंदव हिकु लोली हो हिकिड़ो वार तुंहिंजो कॾहिं कोन थींदो हिकिड़ो वार कोन थींदो तुंहिंजे कोन लॻंदो तुंहिंजी साल मारे मुंहिंजा लाल सॼणा ॼण लाल लोली सदाई शाम लोली लोली दिया जवाना भाई खुशाल दास बाबा जोड़ा ताली में भाग लो साथ संगत के सभी के नमारी विनती है चैन प्रेमन जी चैन गुम थी वही है कल जिनके भी मिली हुए दरबार साहिब में पहुचाइन छो तो संतन तव्हांखे ॿुधायो त ही ॾाढो जेका असीं हिते कुछ भी खणूं था या खाऊं था वो ॾाढो असांखे हिसाब किताब ॾियणो ई पवंदो जिन भी भाउरनि भेनरनि बचड़नि माताउनि खे मिली हुजे उहे हिते अची दरबार में पहुचाए वेंदा बोलियो सतगुरुदेव वरी तव्हां सभिनी खे असांजे संतनि महात्माउनि खे सभिनी भाउरनि भेनरनि माताउनि खे साईं जे बर्थडे जो लख लख भाई सभिनी खे लख लख मंजिल में भागला लगाइए हमारे साईं जी ने समय बहुत ही प्यारी पंक्तियां गाई थी सचमुच बहुत ही प्यारी पंक्तियां साईं कहिड़ी पंक्ति गाई हुयो ये गुरुअ जा प्रेमी वाह भाई वाह सचमुच भाई जोरदार ताड़ी मने साईं जे नाले ते वजायो मां चाहींदुसि कि इन मेले जी समापन साईं जे कोई पंक्तियूं गाए करे कंदा तंहिंखां पोइ असां सभई मिली करे कला सां कंदासीं Saint
अॻिते असांजा साईं आॻियां वञे त